सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु टंडे मोहम्मद खान में भी ईद जे ॾियारनि दौरान सफ़ाई न थी सघी आहे। गंदगी हुअण सबबि शहरी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहर जे रोड रस्तनि ते गंदो पाणी बीहण करे रहवासी परेशान आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि तोड़े रस्तनि ते बीठल गंदो पाणी निकाल न थियण करे बदबू पखिड़िजी वई आहे। टंडे मोहम्मद खान में केतिरनि ई ॾींहंनि खां गंदो पाणी बीहण करे गैस्ट्रो, डायरिया ऐं पेट जी ॿियनि बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। बीमारियूं पखिड़िजण बावजूदि इंतिज़ामिया गंदो पाणी निकाल करण लाइ को बि तहरुक न आहे वरितो। शहरीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोड पाणी बीहण जे करे ट्रैफिक जाम थियण पिणु रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। संदन चवणो त पाणी निकाल करण लाइ टाउन तोड़े ज़िले इंतिज़ाम खे शिकायतूं कयूं पर क़दम न खयां विया। टंडे मोहम्मद खान जो जेको हाल था ॾिसो त हर घटी हर गली हिन ईद जे सॻोरे ॾींहुं बि हर शइ ॿुॾी पई आहे। का बि घटी अहिड़ी सलामत कान्हे जंहिंमां माण्हू मथे कारो पाणी, नालियुनि जो गंदो पाणी, हाणे उहो बि जेको हिन ईद वारे टाइम ते बीठो आहे। सफ़ाई सुथरे जे हवाले सां असांजे टंडे मोहम्मद खान में का बि सफ़ाई सुथराई न आहे। अॼु ॾिठो वञे त ईद उल फितर जो ॿियो ॾींहुं आहे ऐं ॿिए ॾींहं जे मुनासिबत सां शहर में सफ़ाई जो निज़ाम अहिड़ो त डामाडोल थी चुको आहे जो शहर जा मुख्य पाड़ा जंहिंमें डोला जो पाड़ो आहे, नसराबाद आहे, शौकत कॉलोनी या पंहिंजो टालपुर कॉलोनी, उन में तारे सां गंदगी या ढेर आहिनि। ख़ुशियुनि जो ॾींहुं जे हूंदे असांखे ईद जो तोहफ़ो मिलियो आहे। गंदगी ऐं कचरो उथल पिया, हीउ इलाइक़ो न पूरो शहर जी हालत आहे। सुञाण धुरिन ऐं शहरिन अपील कई आहे त शहर में बीठल गंदो पाणी निकाल कराए सफ़ाई जो निज़ाम बहितर कयो वञे। जमील मेमण, सिंध टीवी न्यूज़, टंडे मोहम्मद खान।